ब्रेकिंग न्यूज़ है तो शेयर कर रही हूँ खैरपुर में, जिते सिंधु दरिया में चाड़ का कचे जा इलाइक़ा पानी हेठ अची विया आहिनि। कचे जा सवई ॻोठ हज़ार एकड़न ते बीठल फसल भी बुॾी विया। कचे जे माण्हुनि खे वॾो नुक़सान थियो आहे। कचे जा रहवासी पंहिंजी मदद पाण तहत पके ॾांहुं मुंतकिल थियण लॻा आहिनि। अहम ख़बर खां वाक़िया आगाह करे रही हूँ। सिंधु दरिया में चाड़ का कचे जा इलाइक़ा पानी हेठ अची विया। कचे जा सवई ॻोठ हज़ार एकड़न ते बीठल फसल भी बुॾी विया आहिनि। तफ़सील मालूम कंदासीं। असां सां लाइन ते मौजूद है खैरपुर में आवाज़ न्यूज़ रिपोर्टर शकील जावरी। जी शकील, छा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुल, दरिया में मुसलसल चाड़ बाद खैरपुर ऐं भरपासे जा जेके कचे वारा इलाइक़ा आहिनि उहे मुसलसल जेको आहे पानी हेठि आहिनि, जंहिं सबब जेको आहे मुसलसल पानी में चाड़ अची रहियो आहे। खैरपुर जे कचे जा सवें ॻोठ जेके आहिनि उहे बुॾी विया आहिनि ऐं कचे जा जेके रहवासी आहिनि उहे पंहिंजी मदद पाण तहत जेको आहे कचे खां पके तरफ़ लॾ पिलाण करण ते मजबूर बणियल आहिनि। उन हवाले सां कचे जे मुतासिरनि जो इहो चवणु आहे त सिंध हुकूमत तोड़े मक़ामी इंतज़ामिया जो को बि नुमाइंदो जेको आहे संदन सार लहण न आयो आहे। ठीक है शकील, वॾी महिरबानी आहे अपडेट करण लाइ।